ये दुनिया चले सारी बाबुले दी तुझी यारी लो लाई असा मिलंदो कर लो दे बाह तू हलंदो कर लो लाई असा मिलंदो कर लो दे बाह तू हलंदो कर जिए दुनिया चवे सारी बाबुले दी तुझी यारी जिए दुनिया चवे सारी बालो लाई तुझी यारी जिए दुनिया चवे सारी बालो लाई तुझी यारी लो लाई एड़ी का गोली न ठैया जो हिन चगन खान खे सीनो पार करे ॾेखारे माथो चवाए मूंखे ॿुधाए मुंहिंजो सिर नालो शरीफ़ आहे शराब सभु आस्तो आस्तो न आहे मास्तर तुझो छा कम हिन जंग में अजय जी गोली मुर्शिदा वो भज तो भज गोरा में जे कदे हेकर के खबर पई ना कतरा कतरा करे छंदी मुखा सिक्की त पे खसेऊ मुझे प्यारा बाबा खसेऊ ऐं मूंखे हिन हालत ॿुधायो अथऊं इन साल मञा या त तू असा का वाकिफ नहीं जा तू असा के सुञाणी नथो हा के साथ रखैया मुझे हाथ पाड़ तो न हेतर के खबर ना है जंगी खान हाय जय दो बहुत मूंखे छॾे न आयो हिनखे न छॾी तूं अॼु मां अॼु न छॾी तूं हिनखे कुछ न करे काहे तो बजे लुट्टू किधर कते मौत तो बीमान हूंदो अची दम त गुलाम हैदर सां मुक़ाबिलो कर ही तो बोले थो वो बुढ़ा पंहिंजे पुट जो पतो शादी मुझे बात मरे तो अता दी 5-6 लाख रुपया में छा खाई दे ए रोज बचे यो 5-6 लाख रुपया यो मुर्गी तरी क्यों खाइंदो खबर न पवंदी है त हेतरा खंदो आ तू जो मा चेतरा एक पट्टी दे पाड़ा तो था घणो कुछ कंदा थे तू हक ते आ दोस्त या जुदाई के खेरा झोरी दी जोता असा के वक्त अचण दे दिलावर खान आज तुझी दिलेरी खत्म थी वई अदा ओ छा सोचो थई मक्के दी ना थी मक्कन थी यो फैसलो अल्लाह ते ता रखूं अल्लाह अदर अज सूबेदार शरीफ को तो पची सके तू भी घणो खाधो आ सुरे में जो तेरो पंजे लपते लगायो थी रब जाने इहो भला कहीं समझायो थी अदा वडो दुखा असा भा रखण असा मोकरायो दलाव खान दह दिलिया
अञा ॾिसो सा लायो त सेड़ा वांगुरु खल तूं ग़रीब मथां ज़ुल्म जे पहाड़ के आगे पहाड़ मौत आलो नालो त मुक्त करे वदो मामा तकलीफ ली थे ज़िंदगी जा अशावार आईने अचानक दिखारा। डॉक्टर तो कि हर हाल में मुझे बात की जिंदगी बचाई थी। तावीज़ लगे न लगे मेरे पैसा ते कमायूं था न बाबा। बी सूरत में पंहिंजी जिंदगी जो जिम्मेवार पाण दे पाण जेके रब रखे तेके केर चखे। पौड़ा पसी वई नवाब अज खां पोइ तुंहिंजी गुलामी न मगर पंहिंजा फैसला हलंदा पंहिंजा। पर मुंहिंजो ज़मीर कम नथो करे। वञ घुम फिर ऐश कर। नबीयत लात दा पानी मिलिया हर लगे हर जाई अंदर बूटी मुश्क मचाया ते कान फुलन आई जीवे कौन मुश्क बापू जह बूटी मन लाई। मेरा दिया के सारा दिया तो राजा को फकीर बाती कर दी बातिया तो राजा को फकीर बाती कर दी बातिया। अले काटे वाले भागो ओ इधर पुत्र पुत्र उठ तो सही सुजु काते बाबा ओ इधर पुत्र बाबा उठ तो सही बाबा तबीयत सही थी माल का बाबा सुजु काते वो इधर पुत्र बाबा उठ तो सही सुजु काते वा ओ इधर पुत्र बाबा इधर पुत्र ये नो तो इन लाबियो तरीको को क्या इधर उठ पुत्र है तरीको दी पुत्र अरे बाबा है छा करे छदी बाबा सजु हेते आवा तोला यो तरीको वा बाबा मां केरन खाबुल्ला मेला बुगमा साईं जी मां ज़ारत कया बाबा जेकर 5 मिनट छडिया न मां तुंजे ला पंजे हथ सां मां भी वठा केड़ा तू मेला तो गमे हेते सजु घुरिया वा अब्बा इधर माल भूख तो मरे अब्बा माल चार छा कदा से बाबा उठार ता भला माल काय तो न्या नंदर माता उठारे थी अब्बा रंडरे फिटा छदी मुझे अभी तो धक्का ही कोना सा
या अल्लाह साईं तू खैर कजाए, शायद तो को मुसीबत में आ। गुलाम हैदर बज। मज़लूमत है, ज़ुल्म कौन किथा जो कानून है? या तो तू असा का वाकिफ नहीं, जा तू असा के सुनाई न थो। सुना तो मां तो के भी तुझे वडेरन के भी के चंगा कम कदायो। असल को वठी असा वडेरा जुल्म कदा आया हूं, ता असा जा गुलाम आयो गुलाम। आज का पो तुझी गुलामी ना, मगर पंहिंजा फैसला हलदा पंहिंजा। हैदर कोट जी वेंदे तू असां जे किबलन का वाकिफ ही ना है। हैदर नचो गुलाम हैदर जो गुलाम हैदर अली जो गुलाम या कमदार राणो तू पाण के समझी तू आ सियाणो ते सादा जो तुझी माट साण प हले शायद ता के जानन जा धक्का ही न लगाने अथो दम तो अचो। जाना किथा जो मुसाफिर आई पंहिंजे रस्ते ते वञा पियो पर हिन ॾाइण जी नज़र पई मूंते ॾिखार पिया। दोस्त अज तू मुसाफिर न बल्कि गुलाम हैदर जो भाव आई। ये गुलाम हैदर अली जो गुलाम गुलाम अली जो तुसा साथ है साथ अच तो हलूं।
अल्लाह साथियो मुझे भाइरनि जा चेहरा तो इचल था लॻनि माथो चवाए मूंखे ॿुधाए माथो चवाए मूंखे ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि आहे ईअं त न ॿुधाईंदी वैसा कुछ नहीं थे वहाँ कल बन गया थे हारी है इधर बस मुंह मारी थी भाई मुंह मारी थी टक्के जो छोरो तव्हांखे पातल जी तब ॼाता है हाणे असांजी इहा इज़त रही आहे टक्के जे हरनि को पात्र खाई था अचो हिते मोटी न अचो आहे बल्कि काथे खॾ ॾिसी ॿुॾी मरो आहे ॿुॾी अदा न कुंजना उते बुढ़ी मरना हिते मोटी ना अचना दा हेते कर माफ करने ॿीहर ग़लती न कंदा अगर तव्हांखे इहे टके जा छोरा मारण हूंदा त असांजी न समाज में कहिड़ी इज़त रहंदी कहिड़ी इज़त हाणे तव्हां खां कमु न थींदो मूंखे हाणे कानूनी तरीक़ो इस्तेमालु करणो पवंदो वेहो हाणे कमीनो हेलो सूबेदार शरीफ हाँ वॾेरा चंगेज़ खान वरी के असांखे यादि कयो अथव टके जे कहाड़ीअ मुंहिंजे भाइरनि जी बेइज़ती कई आहे हिनखे तव्हां कुझु रफ़ा दफ़ा करे छॾियो हुकुम तव्हांजो इहो मसइलो त को का ॻाल्हि ई न आहे हुन सॼो घर बर्बाद करे जाए पोइ त बसि न वॾेरा मुंहिंजो सिर्फ़ु नालो शरीफ़ आहे शराफ़त सां को वास्तो न आहे मुंहिंजो अच्छे पाई दिल ने जा मालिक ओ अल्लाह मुझे मैन जी पारत थई मैन जी पारत थई ओ अल्लाह मुझे मैन जी पारत थई दिल ने जा मालिक अदा तू हे कम करे छो तो मांखे लजी करे अदा तू अञा 12 खाने में तोखे छा ख़बर हिन कम जी असां ही कम अबन ॾाॾनि खां वठी कंदा आया आहियूं अॼु कयोसीं त छा थी पियो अदा ही हथ तुंहिंजा सोन जहिड़ा आहिनि अदा मां ईअं नथो चवां त हिन हथ सां तूं कमु कर अदा मां नथो चाहियां त तूं ही कम कर जे करे तूं मुंहिंजो सॻो भाउ हुजे हा न त मां तोखे कमु करायां बिल्कुलु पर मुंहिंजो ज़मीर कमु नथो करे वञ घुम फिर ऐश कर बादशाह जो खैर जी सरदार चंगेज़ खान हाणे ॿुधायो छा कमु आहे सूबेदार शरीफ कम न तोखे बलक वॾा कम करण वाला मुंहिंजा कम जी सरदार चंगेज़ साहब सूबेदार शरीफ कहिड़े कम जो आहे जी सरदार साहब चंगेज़ खान सिर्फ़ु असांजी मालिकी कंदा रहो सूबेदार शरीफ माल न तोखे मां पैसनि में तोड़े छॾींदुमि रुगो मुंहिंजो कमु कंदो रहो खान बेबस सिर्फ़ु मुंहिंजो नालो शरीफ़ आहे शराबत सां मुंहिंजो को वास्तो न आहे वॾेरा चंगेज़ खान सिर्फ़ु असांजो हाणे तमाशो वेही ॾिसो कीअं त असां ॼऊं हाणे बबूर खे बाहियूं सूबेदार शरीफ असांखे तव्हां मां इहा ई उमेद आहे सूबेदार शरीफ न हेदर जे दफ़ा कुझु दुख लाए छॾिया नया धक्का मूंखे वरी वरी यादि था अचनि तस्कर कमीना अञा ॻाल्हाइणो कमदार ठीकु आहे सर दुआनि में यादि
बाबा साथियों आर से बने तबीयत सही ना है या पुत्र काते तबीयत सही है बेचारी वधी हुई है पुत्र बाबा समझो घर जाए ना बाबा मैं सब कुछ समझा तो तुझी शादी में तबीयत सही ना है तो कई बाबा खाब में मलू को आते थी छा मामा मलू का लेके आ मुझे मत तो खातो थी छोकरा अलाए के तो खातो अबा असन दुख माने करे न तो वने तो के पंजी लगी आ बाबा वडी मान नथी वणी शब्द में एक गिरो न बचा दी अन्या के तो मान नथी वणी बाबा सिधी गाल छण तो करे तो मुके कम ना करनो बाकी बाला छे बाबा वो भी पिया जोर जा तो समझ बाबा सफा लियो हां बचड़ा वा ओही जोर दे ने ई जोर दे अल्लाह से बाबा सफा करी दावदा सुबेदार शरीफ कम कंदो कम की न कंदो उन सा को माल तो माल हु पैसे जो पूजा या पैसे जो तो हाणे बेफिक्र थी वही रहो सुमी आराम कयो अल्लाहू अल्लाह हक अल्लाहू अल्लाह हक हक बाबा सच्चो मुर्शिदा बिल्कुल सच्चो सच्चो खलीफा अज छा थियो आ को दुआ घुरण जे लाइ नथो अचे बाबा दावी ज़का ॾियो था भला जेके ॾियो था त उहो बीमार थो पए अल्लाहू हक अल्लाह तावीज़ लगे न लगे मिड़े पैसा ते कमायूं था न बाबा अस्सलाम वालेकुम मुर्शिद साईं शाह लाला खुश आयो खैरात बच्चा केड़ो मसलो आ मुर्शिद साईं ॿियो साल फिरी आयो आ शादी कोन थी थिए को धागो थो करे जो बच्चा हिक शादी ते छा पर ब शादियूं कंदे एड़ो सगो लिखी ॾियां थो अचे वठी सगो ॾियां थो रात जो पानी में पुसा बधी छॾ इंशाअल्लाह तुंहिंजी शादियूं थी वेंदा इंशाअल्लाह हक जलाल था बादशाह हक हक बाबा खलीफो कमाल ॾुखियो कंदो आहे सवाल हक पुट साईं खे 1000 रुपयो ॾियो हल पुट वञ मालिकनि खे मुंहुं ॾेखार चङो बाबा असां हलियासीं हाणे साईं कढो माल कढो ही त हिकु गिराक आ ॿ टे अञा ॿिया बि फासाए रे त पोइ मञा ईंदा मुर्शिदा ईंदा सभु हिते कुल अंधा थी मैडम कंहिंजे इंतज़ाम बीठा हो जी तव्हां ॻोठ जा आहियो जी मैडम असां हिन ॻोठ जा आहियूं तव्हां ॿुधायो तव्हांजो कंहिंमें कमु आहे हे ॻोठ जेको आहे हे अब्दुल जो आहे जी अब्दुल को टांगे वारो जी हा उहो त हिन ॻोठ जो आहे जी तव्हां हिन ॻोठ जा पहिरियां माण्हू तव्हां मूंखे सही था लॻो हिते त ॾिंगा माण्हू आहिनि घणा असां नफ़रत ऐं जड़नि मां छा ॼाणूं माशाअल्लाह तव्हां त ॾाढा प्यारा था लॻो ॾिसण साईं मूंखे सफ़ा तूं ही थो इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो तू मेरा बटे ॿिया भी वॻा से पहिराए 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 ॾिसण साईं मूंखे सफ़ा तूं ही थो इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो तू मेरा बटे ॿिया भी वॻा से पहिराए तू मेरा बटे ॿिया भी वॻा से पहिराए तू मेरा बटे ॿिया भी वॻा से पहिराए तू मेरा बटे
बटे व्याधी वगा सबेरा रब्बो जाने इहो भला कहीं समझायो की सुरे में जो तेरो पंजे लपटे लगायो थी रब्बो जाने इहो भला कहीं समझायो की रब्बो जाने इहो भला कहीं समझायो थी लखन जी सोना अजो लोड नहीं थो इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो तू मेरा बटे व्याधी वगा तू मेरा बटे व्याधी वगा सबेरा तू मेरा बटे व्याधी वगा सबेरा तू मेरा बटे व्याधी वगा सबेरा पाराए तोखे सोन जी जंजीर मां दिल थी चवे कढा तो सा तस्वीर मां गिची में पाराए तोखे सोन जी जंजीर मां दिल थी चवे कढा तो सा तस्वीर मां दिल थी चवे कढा तो सा तस्वीर मां वेझो अचू मुखां छो परे रही थो इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो तू मेरा बटे व्याधी वगा सबेरा 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 आयो आयो सर मंगवाशा जी सुबेदार साहब तव्हां असांजी दर ते अला असां को कहिड़ी खता पई आहे सुबेदार शरीफ़ असां न तो वॾो ॾोह कयो आहे वॾेर जे ॿारनि सां विड़ी सुठो न कयो आहे तो इन ॾोह में तोखे छा था कयूं सिपाही नूरा वठेसि गेले हलेसि थाणे ते गुलाम खान जल्दी अचो छोरो मंटार बीठो कमदार रणो ॾाढो आहे
आशिक मजबूर आखणी केॾो बि कंधार हुजे सूअ मजबूर त तोखे अॼु असां कंदासीं तव्हां मजबूर किथे छाओ मौत जो नालो त मुक्तर में बदनाम मां मंठार तकलीफ़ त ज़िंदगी ॾींदी आहे शींहं खे अकिड़ो ॾिसी गिदड़ हूअं ई हमलो कंदा आहिनि तो जहिड़ा सवे शींहं असांजे पिंजरनि में क़ैद आहिनि क़ैद औरत जी बोली ऐं बंदूक खां निकितल गोली सिधो सिधो दिल ते वार कंदी आहे गोरा में जेकॾहिं हैदर खे ख़बर पई न कतरा कतरा करे छॾंदी गुड सर सलेमान जी सर कैदन जी मेहमान नवाज़ी कई तो न कई तो अञा काउंटर में ना आयो आहे काउंटर में ना आयो आहे बाहर कजी इस्तेमाल हो जाता से क्या ओके सर जेला सितम करा त करे वठो नेठ मुझे वार ईंदो हलाल रे मस्ती लथी न लथी सूबेदार शरीफा न मूंखे मस्ती हुई न मस्ती आहे वॾेर जे चवण ते जेको ज़ुल्म करणो थी करे वठ कानून खे तो ललकारे सूबेदार शरीफा जेको ज़ुल्म करणो थी करे वठ जेडी मां इन जेल मां निकतम न तुंहिंजो मौत मुंहिंजे हथ पक्को आहे छाती मुझे हथ मरे तो हाँ हुनखे हुते वॾेरा मारनि था तूं हित मरे थो हैदर मौत आलो नालो त मुक्तर में बदनाम तकलीफ ली थे जिंदगी जा पापिया 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 ॾाढी दुनिया मौला तुंहिंजी पापिया दुनिया मौला तुंहिंजी पापिया दुनिया मौला तुंहिंजी पापिया करे दोनों अञा
हाथ पाड़ मुझे चले ना मंटा मुझे बात जिंदा है वाह मुला लख शादी अदा भा मुजा अन्या मुजो अंदर नए ठरियो मत्ता हो जेरो हो जे वनी पूरो करे तुम अदा वया करो का मरी मुजी बोले ये तो जेरो तो अचो त हलऊं ले अदा तू वन ठीक आ कम दान एसा बई वणू ता गुलाम खान अज मां मजबूर आया मुखे रस्तो दे मां पे भाउ जी जिंदगी बचाया जिंदगी जेके असां खत्म करण चाहियूं था तू उनके बचाइण चाहीं तो गुलाम खान ई मत पे पावा ई तो के मां हथ न बधा अज मां के रस्तो दे मां पे भाउ जी जिंदगी बचाया माफी तो तोखे कोन दीदासे इधर तोखे भी मौत दीदासे कमदार ते तुंता लगल दी तू भजी जान मेरा बडेरा गुलाम खाना केतरो चलियो माय मिठू गयो माय पेरे पयो माय मुजी हिक भी मिनट के तो न मन्यो नेक्स्ट पे मौत के तो दावत दिनी माखे तो मारिंदे पर मुझा भाई तोखे जीरो कोल छड़ींदा साथ बोलाए हाने तावड़े के मोकले गुलाम हैदर सा वीर जो हक जमाल शाह हक सच्चो मुर्शिदा बेशक सच्चो मुर्शिदा खलीफा को गिराक बिराक बयानी दे यार गो यार जोरन ते रगो बैठो आ छड़ो सीधा बड़े तू भी खाए तो मां भी खाऊं ता केड़ा भला तावी दादा जवन जो खाए ता खलीफा तू भी मुझी गिला दो करी बाकी गिराक आऊं तो इंदा छापो हां चंपो राम सीधा राम मुर्शिदा अस्सलाम वालेकुम मारे पैसे वरी आयो आ कंदो असा जो यो ढेंगो ढेड़ी खलीफा कमाल अज तुजो खैर नाए अज पाण सा गड मुर्शिद के भी मोचरा खाराईंदे अज
ॾाढा अजरक बजरक पाता ते शादी थी वई न खैर सां। मुर्शिद शादी जा थी वई मूंखे तो हिकमल शादी करे अॼु त मां तोखे ॾिसां थो। खलीफा पेर डराइण जी कर छोरो छितो थी आयो थी। मुर्शिद पोइ भॼ त भॼ। अदा गुलाम हिफ़्ती अॼु खां पोइ मां ये समझदुम तू मुझे भाई नहीं उठ आज चल उठ तो बलात कर ले रे सर चुप लाश के कुटियो कमदार रहा सजा कम तू जान सजा मां सब कुछ समझा दो तके खाने के हर चीज खबर पाई दी अदा कमदार कड़ा डो गयो अकरम खान तू बिए तो तवे मुखे न भाई दुख नाए मुखे न भादे गुरो में दुख नाए सजी बाप से हैदर कटेवा अना जे तो माने कमले के छड़या कमदार ने रे सर असां भी ताए दुख में बराबर शरीक आयो। सूबेदार शरीफ असां जो तुझे मथो केदो नाज होयो यो टके जो छोरो असां जे भाग सरिया कत्ल कर भजियो रे सर असां तो घणी कोशिश कईसी पर उन भाग भला हुया न तो सूबेदार शरीफ खां अज तो को मुजरम बचो ही ना। तो सूबेदार शरीफ हु सो बचियो उन्हें को इल्म पलो इल्म बाकी पैसे ला तुझा 5 सिपाही दाखिल 5 सिपाही सूबेदार शरीफ तो खा कम न थियो सबको साजा थे रख मिलाए लगो असा पेजा बरादर करम देऊंगा छोटा जगेल खान बाय जय भी न थी तो उन पेजो मौत नक वधाए छनी छोटा हटा मुझे न कही दी गोराम सरदा गदला न इतला खान तो सा गदा रे सर हैदर तुझा भाग भला हुआ मां ते हो के चंपाणी मुंह के तवगारो पाण पंहिंजी भाजी मत रोता वेठा ता कंदरन असा गई त तबाह कयो आ सटा के भी गुजरता तो वने लाशा के खड़ा हो बाहर मानू बैठा जिद के छड़ो बाबा छोटा तुझे करे जहर ढुक मा पिया थो न त मन खड़ा सा जे सीधा ही पराद गया धप करे या भले वाह कोई गल पोआ डॉक्टर हिम्मत कयो मुझे बार जी जिंदगी बचायो जालिम वडन जुल्म कयो ही तो बिल्कुल पुलिस केस आसान जनरल में तो ही केस ना है। डॉक्टर तो कि हर हाल में मुझे बार जी जिंदगी बचाई थी बी सूरत में पंहिंजी जिंदगी जो जिम्मेवार पाण दे पाण ठीक है एडी गाल ना है रिसोर्स का ये दवा वठी अचो।
चंगेज़ खान, ये तव्हां सां मसलो कीअं थियो ऐं कंहिं कयो, कहिड़े माण्हुनि कयो? दोस्त राजा खान, यो शोरो हैदर कुणमी मुंहिंजे टके जो हारी मोह मारी ते मुंहिंजे भाउ खे सरी आम बेदर्दी सां क़तल करियो आहे। ॿियो त इहो हिन सूबेदार शरीफ़ जी असांजे मथां करम नवाज़ी आहे। चए त इहो मुंहिंजे हथ में केस ॾेई हिनमहिल ताईं रुगो चए थो शरीफ़ सूबेदार आहे, शराफ़त सां वास्तो न आहे, कुछ करे भी कोन ॾेखारियो अथई। सरियाम मुंहिंजो इहो कातिल हेतिरो घुमंदो थो अथई। बुधार तव्हां बि पुलिस वारनि ते तबाह करे छॾियो आहे। बुधार जेके पंहिंजे पीउ सां बि सचा न आहिनि, इहे ख़बर हूंदे सूदे बि इन सूबेदार शरीफ़ ते मां एतबार कयो, पोइ बि नतीजो इहो ई मिलो, मुंहिंजो भाउ क़बर में आहे। हो सुकून सां घुमंदो थो अचे। रईस, असां लाइ छा हुकुम आहे? दोस्त राजा खान, अञा हिन चंगेज़ खान में दम आहे, छो त मुंहिंजा शींहं जहिड़ा ॿाहिरि जो वेठा आहिनि। हाणे मोकिलण लाइ गॾूं सदा गॾूं असां। अदा पोइ छा सोचो अथई? हेलो केरु? हेलो चंगेज़ खान। डॉक्टर कहिड़ो मसलो आहे? तव्हांजा दुश्मन त मुंहिंजी हॉस्पिटल में आया आहिनि। हा ठीकु आहे, खपड़े में पहुचो। अकरम खान फोन आई आहे, माण्हू ॿुधाए छो त चंगेज़ खान बाहि आहे, बाहि जंहिं पीने में अथु थो उन पंहिंजो मौत चखी नथो, चखी। हेलो सरदार, जल्दी पहुंचण वॾेरे नंबर ते।
पंहिंजा मरण लाइ तयार थी इधर है तू असाई मत थे तू पेंजिंग न करे अचाई दी लखने बराबर हरा दराम खाऊ वक्त में तो पगार खाए मरण लाइ तयार थी अचाई दी मौत जे खौफ खां केतिरो भॼंदे नेठ हैदर जे चंबे में अची वई न मौत ॾिसी तो डिॼई असां त कंडा लताड़ बि पले आहियूं वॾेरा छा यादि कजई हिकु मौक़ो ॾियां थो पंहिंजी क़िस्मत आज़माए आजा अकरम खान छा थियो आहे पता चंगिल खान कर थियो इधर साईं भागे मारे ऐं असांजा बसाती मारिया अथई हाँ हाँ ठीक है तू पंहिंजो सिर बचाए ज़िक्र नहीं करे तो करो करो थियो लुट्टू किधर अति दम तक गुलाम हैदर सां मुकाबलो कर नहीं दे जेका देवा बली देवा मुर्शिद वो छाड़ी तो शिकार तो अचे हां वे एक मिनट हेॾे त हल छा थियो आहे ख़ुदा खे मोटरसाइकिल ते मुर्शिद खे सूर पियो आहे पेट में मां ॾेखारे थो ओ खलीफ़ा हिम्मत कर मराई थो होशियारी वठ आयो आयो मुर्शिद हिकिड़ो मिंट आयो दा हिम्मत कर मुंहिंजे मुर्शिद खे नथो ॾिसी वठ दा वठ गाॾी मुर्शिद जे मथां सिर बि क़ुर्बान आहे चढ़ हिम्मत कर चढ़ मार का पैन का 2 कलाक थिया ने मत मोटिया ही ना मोटरसाइकिल वही बस धाम वडो दुखा असा भा रखण असा मोकरायो सुठो जे इन ते मां वडो नाज़ कंदो न तो दुश्मन मारे सके न को इन सा पुजी सके एड़े भारण को त कट खाली भली अकरम खान अदा माके सुकून नथो अचे मनी मोहन जे पिए के घोटे दिस
न अकरम खान न तोखां कम इहो चढ़ला इहो कम हाणे मां पाण खुदि कंदुमि खुदि छो त हुन हैदर खे ख़बर न आहे चंगेज़ खान पाए जंहिं बि हिन में हथ विधो हुन पंहिंजो मौत चकी लधो मौत जानी असांजी जानी मूं त आहियां नवाब असांजी जानी मूं त आहियां नवाब नवाब बाबा चङन भले चिट्टा न चिड़े नवाब बाबा जवाब ही नहीं बाबा जॾहिं वञा त तुंहिंजी हक ई हक नवाब हेॾो सिंगार कर माण्हू नज़ीर था पवनि वाह साईं वाह नवाब वाह 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 नवाब वाह अञा जवान ओ नवाब तू सॼे मुल्क खे ॾेई छॾे जवाब पर सोना साईं असांखे त न ॾिनो जवाब सौट चनन खान उहो नवाब हे थी आओ मालनि खे ॾेई छॾे थी जवाब पर असांखे त न ॾिनो जवाब पुट दिलावर खान असांखे जवाब कीअं ॾींदो असां त हिन जा सुञाणा त तोखे सुञाणा अरे खिची खिची तोखे छोकिरो सुञाण मां तो कीअं न सुञाणींदुमि सोट दिलावर खान ही त असांखे सुञाणे थो अच्छा हे सुञाणे थो पोइ त पंहिंजे हैदर जो बि पतो ॾींदो त हिते आहे हैदर दिलावर खान ही त तो ॿोले थो पोइ ॿुधाए पंहिंजे पुट जो पतो किथे लिखायो अथई दिलावर खान ये श्री थी मुंहिंजी लुण पर पुट जो बदिलो मां न ॾींदोमांइ छाट बकरे जी मां केतिरो ख़ैर घुरंदी नेठ त कुछ बि पोइ छो न सोटा ने के अॼु कहिड़ी हलूं पोइ छाजी देर आहे अञा त तूं जवान मर साटा मांखे वारो न ॾींदे तोखे वारो कीअं न ॾींदो वठ सोटा में छिंथ ॾेसि नवाबा नेठ पौड़ा पसी वई नवाबा अदा हाणे घबराइण जी का ज़रूरत नाहे दुश्मन तंबे खां हाणे घणो असां निकिरी रहिया आहियूं हू असांजो कुझु बि नथा बिगाड़े सघनि बस अदा ते दुआएं करो तारे इधर मंठाल बैठा कमांडो सूबेदार शरीफ को तो बची सके सूबेदार शरीफ खन पे साथी के अजय दी इधर तू भी घणो खाधो आ सफाल अॼु पाण खे केतिरो भॼदे हैदर हिकु ॾींहुं हिन चंगेज़ खान जे हथ में तोखे अचणो आहे ज़रूर छाकाणि त चंगेज़ खान हाणे मैदान में पाण लथो आहे पाण
बताए कमदार किरतो तो अचे वॾी ख़ुशि ख़बरी आहे वॾी ॿुधाए त या हुला हूंदे तारा वॾी ख़ुशि ख़बरी आहे ॿुधाए दिल्ली थी कढे हट बि खाईंदे जहाड़ा ई कोन तारा सबुर तो कयो ॿुधायांव थो तारा ख़ुशि ख़बरी आहे त हैदर भाउ शाम शाख में ॾिसी अचां वाह कमदार वाह अॼु हिन चंगेज़ खान जी तूं दिलि ठारे छॾी सॼी ज़िंदगी में मस्त ॻाल्हि भली ॿुधाई थी कमदार हाणे त जहिड़े करण में वॾो मज़ो ईंदो अदा टक्कर न कयो पोइ बि सोट दिलार खे घुराए वठो वैसा इहा त भली ॻाल्हि आहे दिलार खे घुराईंदो असांजी त ॿिनी ताक़त थी वेंदी हा सूबेदार शरीफ़ मां बि इहो चाहियां थो हैदर मरे मुंहिंजो हां ठरे हरे हां हाँ साटा हुकुम कयो दिलावर खान मूंखे तव्हांजी साथ जी ज़रूरत आहे सोट दिलावर खान दुश्मन घुमे थो इते रखेसि न मुंहिंजो अंदर जल्दी अचण वारी कयो तू मुझे करे वॾा सुगरा ठाहिनि अदा तुंहिंजे मथां हिन भाउ जो सिर बि कुर्बान आहे ही त हिकु गोली आहे अहिड़ियूं गोलियूं सॼे तुंहिंजे मथां कुर्बान कंदुसि अदा जेॾा बि दुश्मन पोयां अथनि उनखे ही गुलाम हैदर मुंहुं ॾियण वारो आहे सोट दिलावर खान छोरा त लभनि नथा अलाए किथे हले विया अलाए करे डर ठाही अथऊं हाणे ॿुधाए त छा कजे सोट दिलावर सोट महीना ॻोल्हींदासीं हे छोरा न लभंदा सोट ईअं कमु न थींदो कलो थी न छोरे खे ॻोल्हियो सही थो चए सोट सही थो चए ईअं ई करिणो पवंदो सूबेदार शरीफ़ तुंहिंजी कहिड़ी राय आहे वैसा सलाह त भली सोची आहे पोइ छो न ॻाल्हि ते अमल कजे पायलट तुंहिंजी छा सलाह आहे सर मुझे हथ में अचनि त कचो खाईंदो मन कचो तर मां त हुनजे रत जो पैसो आहे रत जो ऐसा सल न मुझो दिमाग फिरे दुश्मन पर मुझे चंबे का असल न बचे हे जरा ना
अक्रम खान जाकर ॾिठी किथे आहे? बोतार हे त राज मुका मुश्किल बचे मुश्किल छाजे के कमदार आणो ॾाढो आहे साणो इहो तहां जो जज्बो ॾिसी अॼु मुंहिंजी दिलि कुछ थी आहे कुछ छाकाणि त चंगेज़ खान बाया पाए जंहिं बि हिन में हथु विधो उन पंहिंजो मौत लिखी लधो मौत मुंहिंजा साथी पखेड़जी वञो पखेड़जी दुश्मन अदा तू फिक्र न कर हिया वम हिया अदा तू होशियार हो जाई ठीक है अदा अक्रम खान सुठो में थी हथियार फिटी कर न त ठीक है मंठार गोली न लाई जा हथियार फिटो कया तू अक्रम खान केडा मत जुल्म कई सतम कई पर मां मजबूर आया मां तोखे मौत नहीं दस मुझे बा मंठार तोखे मौत दी दो बा मंठार अदा मंठार इन कमीने के सीने वाली गोली ना जाए इनके पुट्ठी वारो कजा पुट्ठी पास नो हे ने लाइक ही ना ने अकरम खान जे कर पे जिंदगी प्यारी थी बज बज मंठारा डुटका मारे बज अकरम खान ना अकरम न तो चले गए तू दादा तू पीछे नहीं वैसा अकरम खान के साथ हो निंड्र पेवा नथी न तो त दुश्मन मुझे भाग मारे हलिया विया सूबेदार शरीफ अञा पुछे तो त छा थियो आहे दुश्मन असांजे सोट खे मारे हलिया विया आहिनि दिलावर खान हिन सूबेदार जे आसरे न लॻो अॼु पंहिंजी मदद ॾेखार अॼु ठीकु आहे त पोइ उथ अदा इधर दुश्मन मरियो अदा हां निकरण जी कयूं दुश्मन असा के कोन छडींदा उठ ताला
संभाल पंहिंजा पेर। इधर खड़ पंहिंजे भाउ खे तने में वेड़े खड़ेसि। मोला साईं मूंखे भाउ नहीं वरी खसे वधी। मुझे भाग मार दो वने लो। इधर गोली भी खत्म थी थी जेके विरदे तो मारे वेंदे बेहतर है तो पे सिर बचा पला तो पोए पार थींदा। इधर कैसा ही भते आज तुझे भाव हुआ सुभाणे तू भी मरते तू भी छोटा कुछ तो दिल ठरी दिलावर खान अञा काथा दिल ठरी आ जने हैदर मरदो ओ मुझे हिन दिल के सुकून ईंदो। वाह मुर्शिद वाह वाह जो तड़ी कोट सी मुझा तो टन थिया अञा काथे गाला दिस दिस को शिकार अचे त नथो। हाँ मुर्शिदा शिकार अचे तो हाँ वो तैयारी वठ भला कोवा हिमल कर मुर्शिदा जी तबियत सही ना मुर्शिदा के देखा है ना वना तबियत सही ना तो मुझे गाड़ी दे गाड़ी आओ हाजिर 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 पहले तो वरी भी वो ही आयो खलीफा अज नसीब में वरी तुझे में पादर आए सित वजह तो बजम सागो ही हमें आती। या अल्लाह खैर कंजा मुसाफिरा केर भी आए मुझे मदद करण घुर्जे। अदा खैर ताए छा थियो आ अदा पता थी अदा श्री करम तक जल्दी कर श्री करम कर अदा शबीर है श्री करम थी न थी अदा हुकुम कर हिम्मत कर बस अदा बस खेर थियो अदा डडी पट्टी खणिया तो केरो ऐ मां किथे आया जिते भी आई महफूज है अरे को तो फिक्र न कर पर तो आयो के असा भी तो आगे सुरन जा सतायर आयूं ऐ दुख जा मारल आयूं। अरे दोस्त ये हथियार तू केड़ी मजबूर ला क्या नहीं बस यार या गाल करे वरी मुझा सूर जगह छजे आखिर खबर तो पए केड़ी मजबूरी है तो सा
बस यार को ज़मानो हूंदो हो ऐं मां उस्ताद दोस्त ऐं ॿार पढ़ाईंदो हुउमि। को ज़मानो हूंदो हो ऐं प्यारो माहौल हूंदो हो। वालेकुम सलाम पुत्र वेहो वेहो पुत्र तव्हां कलो को सबक याद आहे अचो पुत्र कफार सबक ॿुधाए धणीअ जी वॾाई ॾिसी दुनिया में अजब नज़ारा साईं जी सग सम्झो प्यारा उभ ऐं धरतीअ ते इसरार जोड़िया साईं सभु जिनसार। शाबाश पुत्र शाबाश ताली हल पुत्र शाबाश वे पुत्र वही दे सबक याद आहे साईं सबक याद ना है मुके या तू तमीज़ है उस्ताद इन गलाए पो उथी आए दे खोलत देखो का सुमा तमीज़ है होतारा साईं मुंशी ने टीने ने लिखी छड़ी आ कुड़मी माण्हू का मरिया वे मुंशी मुराद इन्हें घणो कंदो आ बोतार अत यो 5-6 लाख रुपया में छा खाई दे ए रोज बचे यो 5-6 लाख रुपया यो मुर्गी तरी क्यों खाइंदो खबर न पोंदी है ते हेतरा खंदो आ तू जो मा चेतरा एक पट्टी दे पाड़ा आणी साईं ए कुड़मी मटाणो आ इन कुड़मी के नाए छनो जमीन ते यो कुड़मी अचणो आ वेठो आ बेचारो थोरो थोरो बोता रखे यो कुड़मी आवा न लड़या वा हिन के पटनो आई तो बस कर्ज मेरी भी खबर नहीं पाएवा हां जो मुंशी का कर्ज घणो कढियो तो केदान सब कर्ज जणो पवंदो तुझे बच्चन को भी कर्ज वठना रे कुकड़ कढ़ाई खाए मुंशी ना कोसाला असा बुटिया के भी सिकिया हूं मुंशी के सब मारा ला देखो हाल हवाल कुड़मी बनी दे छड्याऊं जा कढाऊं दे बाबा हे कुड़मी लालची आ हिन कुड़मी के कढी फिटी के बे कुड़मी आने जेका ताज सलाह न न सही आ इज्जत वाला कर्ज दे न तो थाने दे मोकलिया है तो काडो कर आज वना दे दरो को न बचो आ शरल उथारो न के वनी कयो वनी कहते होता रे येने कुल होए तो 25,000 7 लाख का जामा थी नी तो के टेके छजो में वनी नहीं ऐसी बचो नी हे कुड़मी मचाणो आ हे कुड़मी करणो आ के मिस्कीना गरीबा करे खाए वाला दिया वा नी के करणो आ कुड़मी के खत्म आ सजो मोहम्मद मुराद मुंशी जी जी तो जवानी वाला जलवा दिखाया दी छा थियो दिल पर पुत्र आवा अज टके मस्तर कुटिवा छरल असानो खौफ बलाना कोठ में खत्म थी वाजा बोतारा कजी मजाल है असाना कंध मथे करे को गलाए छरल वो तैयार थो दाली मस्तर के भी अली घुमरी नहीं आ जाऊं जलाल खान तो आसा स्कूल में हेलो रे छोरा मास्टर पंज हाथ दे रो असारे हाथ बताने की कोशिश न करे मास्टर गलत क्यों आ वडे हुआ तू पे हाथ में रहो अच्छा पेरे तरीको हलाई जासे असा करो तरीको हलाल नहीं दा दे तोखे न गुनाह जी अज ही तोखे खबर पौंदी शेरला मास्टर के वठे न पने बगले थी दलाल खान नह दिलिया तो जड़ा मास्टर कहीं पुत्र मा घोटे छड़िया हिया कलम जी ताकत खा तू ताकत अधिक ना है वक्त जीवाला माटे दई जे पुरचा पुरचा थी दे अया दिसो सा लायो ते सेड़ा मा गुरु खल तो जी या मजाल यो साहब मां तो कदे कदे छड़ी दूं यो साहब जरूर वठो तुम दोस्ता सब बात थी वे पर ई दोस्त है तो सा केस न कयो खुद कर त मानो आई जालिम वडला मु गरीब मथा
जुल्म जे पहाड़ के पहाड़ मुखा सिक्की त पे खसेऊ मुझे प्यारा बाव खसेऊ ऐं मूंखे हिन हालत पुॼा तो ए ज़ालिम वॾेरा जन ते न गोठ अलाहाबाद मां अमन जो पखी उड़ा वियो हा हा किसा सब न कया हाणे असांखे या त बाकी पदो या त दिल चले थरो पदो तो जरा दोस्त दा इनी वॾेरा के चटनी कदा चटनी हटा अज दिल वॾी खुश आ जे कदा जो महफिल थी वनी सोट खुशी भी आहे त दुख भी आहे एक पासे दुश्मन मयो आ खुशी आ बे पासे भाव मयो आ त दुख भी आहे आखिर मां छा कया हाणे तू बुधाए त मां छा कया सोटा दुख ईंदा वेंदा आहिनि जेकर त या खुशी थी वञे सोट कोन थो मणे त फनकार खे घुराए वठ अहिड़ी जाए वञी तूं अड़ी आ दिल जो रस्तो भी हथ कोन ईंदई हिकु परदेसी ॿियो वॾो माण्हू हिकु परदेसी ॿियो वॾो माण्हू ॾेई सूर रुगो पियो रवानी दई अहिड़ी जाए वञी तूं अड़ी आ दिल जो रस्तो भी हथ कोन ईंदई अहिड़ी जाए वञी तूं अड़ी आ दिल जो रस्तो भी हथ कोन ईंदई हिकु परदेसी ॿियो वॾो माण्हू हिकु परदेसी ॿियो वॾो माण्हू ॾेई सूर रुगो पियो रवानी दई रस्तो भी हथ कोन ईंदई अहिड़ी जाए वञी तूं अड़ी आ दिल जो रस्तो भी हथ कोन ईंदई अञा नई शुरुआत थी सोच चरी मता पोइ करी दिल तां वरी अञा नई शुरुआत थी सोच चरी मता पोइ करी दिल तां वरी अहिड़ो वाक़ियो अॻु पुठियो हुई दिल अहिड़ो वाक़ियो अॻु पुठियो हुई दिल अहिड़ी जाए वञी तूं अड़ी आ दिल जो रस्तो भी हथ कोन ईंदई अहिड़ी जाए वञी तूं अड़ी आ दिल जो रस्तो भी हथ कोन ईंदई तोखे कहिड़ी ख़बर हुन जे दिल जी तूं त हुस्न ॾिसी पई आ भुलिजी तोखे कहिड़ी ख़बर हुन जे दिल जी तूं त हुस्न ॾिसी पई आ भुलिजी तूं केॾा ॾिसण जा सुहिणा आहिनि तूं केॾा ॾिसण जा सुहिणा आहिनि पर खाई ते पोकड़ा लॻंदई अहिड़ी जाए वञी तूं अड़ी आ दिल जो रस्तो भी हथ कोन ईंदई अहिड़ी जाए वञी तूं अड़ी आ दिल जो रस्तो भी हथ कोन ईंदई
कुछ रियाज़ जड़न वेचारन खां ही शहर सजे दरबारन खां कुछ रियाज़ जड़न वेचारन खां ही शहर सजे दरबारन खां सबको तो बुले दी चवे सबको तो बुले दी चवे इहो कॾहिं कौन निभाई दई वाह गुलाम सेना वाह अज तो तो थे दिल ठारे छॾ तो दिलावर खान ई तो फनकार घट ई तो को सूरज जो सता तो लगी असांखे पर मूंखे खदड़ जो मुंछी तो लगे बोतार तव्हांखे वञी वञी इहो फनकार मिलियो ॿिया फनकार ई मरी विया बोतार हिन को वधीक भाउ मुंहिंजे टिलण भरो ॻाल्हि बस न कंदे अञा चकर हणंदे हा जवान तूं को ॿुधाए पंहिंजो बोतार मां तव्हांखे जहिड़ा कयमि जंगियूं कयमि अॼु ॻायमि हिन जो मक़सदु इहो न आहे त मां असुल फनकार आहियां ठीक आहे अॼु ई है तोखे ख़बर पवंदी अॼु तोखे बि आदमाए ॾिसूं था दोस्त इधर छा थियो केर त आहे दोस्त मीर खान मूंखे पंहिंजी भाउ जी जुदाई मूंखे पंहिंजे बाबे जी जुदाई हिकु पल बि जीअं नथी ॾे विया तो उथां तो घुमां तो हर पल उनजी यादि थी अचे तू हक़ ते आ दोस्त या जुदाई कंहिंखे न जोरींदी जाते बाहि लॻे उते हंधु सड़े पर दोस्त हाणे हंधु वॾेरनि जो साथ आहे वॾेरनि जो जेसीं ताईं मां पंहिंजे बाबा जो पंहिंजे भाउ जो पलांतरो थो कयां न मूंखे हिकु पल बि मज़ो न ईंदो हा जेकॾहिं तुंहिंजो साथ रहियो न वॾेरनि खे बफ़ा कंदासीं बफ़ा का पर छो न हू कंधार जो पुटु हुजे सिर्फ़ तुंहिंजो साथ हुजे दोस्त मीर खान तोसां साथ जीवन घड़ी ताईं मुंहिंजो आहे इन गुलाम हैदर जो तोसां वाइदो आहे वाइदो इंशाअल्लाह इन वॾेरनि जो सर्वनाश भई गॾे कंदासीं वक्त गुज़री वियो को पतो ई न पियो नीहो निबिरी वियो को पतो ई न पियो वक्त गुज़री वियो को पतो ई न पियो अशावार आईने अचानक ॾेखारिया नाज़ निकिरी वियो को पतो ई न पियो वक्त गुज़री वियो को पतो ई न पियो हीअ त हिकु राति आहे मोहबत जे लाइ सिज उभिरी वियो को पतो ई न पियो वाह अदा हैदर वाह तुंहिंजो आवाज़ वॾो दर्द आहे अदा शेर दिल हिन ज़िंदगी वॾा ॾुख वेठा आहिनि मिड़ई ॿ लफ़्ज़ चई दिल खे सुकून ॾियारींदो आहियां पर इहो अदा मीर खान किथे आहे अदा वियो आहे बन्नी चकर हणण अदा बि सफ़ा चरियो आहे इहा अकेलो निकिरी थो पए ॾिस ॾिठो दुश्मनी लॻी पई आहे दुश्मन कॾहिं बि पंहिंजो वार मास्टर तू छा समझो मां मरियम अच्छा सिर्फ तव्हां करे सघो था छा असां चुड़ी पातियूं ने डॉक्टर दिलावर खान ही केरु आहे जे असांजो रस्तो रोकियो आहे
सोटा ही भी असां जो दुश्मन आहे ॿ साल विच में हिनखे असां ज़लील कयो होसीं। अरे मां त राखा अञा हिते घुमे थो हल असां चयो वियो उडरी हे हिते तो भिटक थो वते ऐसा हिनखे न छॾी थो मां अॼु न छॾी थो हिनखे भी अत्याचार में कुछ न करे रहते मौत तो बीमान हो केर भी आहे अच्छा फिटी कर न शरीफ वडे रंजो छोरस तो रोक्यो दी सूबेदार तवा शरीफ क्या नहीं फिर नंबर 8 ठग तव केर भी आन न के कानून मोड़ी दो रेकर बंद कर तेरा सा ये बंदूक हट सूबेदार तू भी इनन सा मिलेला तो छा समझो रे सूबेदार शरीफ वाकई शरीफा मास्तरा ये असां जो माण्हू आहे सूबेदार माल खाईंदो आहे माल माल असां जी न कंदो बाक़ी कंहिंजी कंदो वाह सूबेदार वाह टेम ते पहुतो आ अज तू रेस चंगेज खान जी दिल ठारे छड़ी ठारे न सोटन अञा दिल काथे ठरिया हिनखे मां मारींदुसि पोइ मुंहिंजी दिलि ठरंदी। सोट चरियो थी वियो छा हिन दिमाग़ में कमु वठो हिन हिक जे करे ॿ शिकार थींदा ॿ शिकार सोट इहो वरी कीअं असांजो दुश्मन हिकु त न आहे न हिकु दुश्मन हैदर त आहे न जंहिं हिन वटि सामवती छा हैदर पंहिंजो एहसान कोन लाहींदो हिनखे न बचाईंदो। वाह सोट वाह सलाह त भली सोची अथई हाणे अॻिते छा थियणु खपे। सूबेदार शरीफ साहब खड़ी थी त मां हाणे खोड़की मुंहं खे माथो खणी वञा जल्दी कर हलो घर भी कम कार भी करना मेन जो आयो तो करने यार हलो मारे सा वरी ना कहीं फोन आया हेलो छा मुझे बात आज कह दे शेरदल अरे साधु साधु मीर खान दुश्मनन जे टंबे में थियो अदा बगटो छुआ मस्तरना दे खबर मस्ती लथई न लथई कन मस्ती अथई अञा कढुई मस्ती सोट हिन जी मस्ती अञा मरी किथे आ हिन जी मस्ती मां लाही तूं मां वो तारा मुंशी काॾे हो हूंदो हिते रोल ॿियो वरी काॾे हूंदो सॼो खणी मुंशी खे अब सर है ये सारा को लंघो तो मुंशी मौजा बचो मुंशी मैं कोनो नहीं कंधा सजण न लगो है मुंशी मिर्गी जा पर करी पे वाह नोटे उतारा मां मरी मनी ताजा सब कोड़ा न जाम थी तो मुंशी कुराल ही तो पला तो में उतारे देखे रब रखे देखे केर चखे
तू तो कसीस वखरो कादा तू मेरे शाप तो था घणो कुछ कंदासे जो था असांखे वक्त अचण दे पटेंगे। अल्लाह न मुझो मतो रे दुश्मन मुझे था न बचे हैदर हर वक्त तुझो भाग न होंदो अज तुझो मौत आ मौत। सूबेदार शरीफा तो भी घणा ॾींहं खाधो आहे अजवाइन मला खंडे मथे अचई दे मुझे सिर्फ नालो शरीफा शराब हुआ हैदर हैदर अस्सलाम वालेकुम खुश हैं? अरे हाँ चिमचिड़ी हाँ मां वड्डो खुश आं वड्डो तू तो खुश आ ना मुंशी साहब हैदर काथे अचा काई ॾिसे नथो सहके में मरां तो सहके जी बीमारी आहे। मुंशी मुराद तुंहिंजो साको कढां भला खैरा खैरा मां पाण वञां थो अस्पताल। काॾे काॾे मुंशी मुराद मां तुंहिंजी महिमान नवाज़ न कया छा मुंशी मुराद लखी बदे इलाज किया मुंशी मुराद तो भी घणा के टांडा ना नहीं अजवाइन मथे अजई दी मास्टर तुझे छा कम हिन जंग में अजई दी गोली दिलावर खान अज तुझी दिलेरी खत्म थी वई सवाल पे जा पेर सोट पकड़े छड़न
तेज बनेगा एड़ी का गोली न ठैया जो हिन चंगेज खान खे सीनो पार करे ॾेखारे। गोलियों खत्म थी पर जिगर में दम आए मक्कन जी ना थी मक्कन जी। यो फैसलो अल्लाह ते था रखूं। अल्लाह हे मुझे लाइ कर दो। इधर तो क्या खबर ना है चंगेज खान पाया पाए जय पीने में अथु तो मौत के दो मौत। चंगेज खान जय कर तू पाया मां बाज छोलो है बाज छोलो सरी राख की थी सरी राख। ये के ही छोला ने चंगेज खान फोल्डर कर चला फोल्डर। तो भिखारी जा घर उजाड़ा आज तुंहिंजो घर उजाड़े तो मूंखे तमाम खुशी थी मिले तमाम खुशी। मारो